सल रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। जिन नड़े खे हिन भले प्रोग्राम में यादि कयो वियो आहे, अल्लाह ताला खां उन जे लाइ बि दुआ आहे अल्लाह ताला उन नंढड़े खे पंहिंजे अबे अम्मा जी अखियुनि जो ठार बणाए। अल्लाह ताला खेसि वॾी उमिरि अता फरमाए, सिहत वारी। अल्लाह ताला खेसि क़ुरान जी तालीम सां सींगारे। इमामुल अंबिया साईं जन रबियुल अव्वल जे महीने में रिवायतुनि जे इख़्तिलाफ़ सां ये ॻाल्हियूं इन जे करे कयूं थियूं वञनि त कम अज़ कम असां कलमो पढ़ियो आहे त असां मुस्लमाननि खे कुझु पंहिंजे नबीअ सुहारे जूं त ॻाल्हियूं यादि हुजनि। सुभाणे को मुखालिफ़ तव्हांजे खीचे में पइजे जे तव्हां जवाब न ॾेई सघो, अदा पाणी ॿिए पासे ये इन जे करे मां ॻाल्हियूं ॾसियां थो त असां कलमे पढ़ंदड़नि खे कुझु न कुझु पंहिंजे नबीअ सुहारे जी त ख़बर हुजे न त मूंखे अञा वॾी मोबाइल न आहे। अलाह कंदो बाक़ी जेकी हयाती अलाह कंदो तेसिताईं न वठंदुसि, ज़रूरु कोन्हे कमु हले थो पियो, पर मूंखे ॾेखारींदा आहिनि ॾाढियूं अजीब ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि। मूंखे ॾेखारियूं त हिकिड़े टीवीअ वारा हिकिड़े माण्हू खां पुछनि था त असांजे नबी साईं जो नालो छा आहे। थी सघे थो जिन खे वॾियूं मोबाइलियूं हुजनि उन्हनि इहा ॻाल्हि ॾिठी बि हुजे। उहो चए थो ॿियो वरी कहिड़ो बसि इहो कुनल पघार ई हूंदो, उहो ईअं थो चवे, उहो रिकॉर्ड थियल आहे। असांजा चङा भला उन्हनि खां टीवी वारा पुछनि था त साईं तव्हां दुआ कुनूत त ॾसियो, चए अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद, चए साईं इहा त सलात आहे न, दुआ कुनूत, चए बचो जेको थी इहो थी। माना आहियूं मुस्लमान पर ख़बर कंहिं शइ जी कान्हे। असांजे मोहम्मद करीम साईं जो नालो मुबारक सभई चओ मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मोहम्मद जे लफ़्ज़ जी माना आहे सारायल, तारीफ़ कयल। अहिड़ी तारीफ़, अहिड़ो नालो जंहिंजी सभिनी खां वधीक तारीफ़ कई वञे, उहो असांजे सोणे करीम साईं जन जो नालो आहे मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ऐं साईं जन जे अबे जो नालो जेकॾहिं कंहिंखां पुछा कजे हेॾो मजमूआ मां सम्झां थो घटनि माण्हुनि खे ईंदो, ॿियनि खे ख़बर न आहे त साईं जन जो बाबो उन्हनि जो साईं जन जो नालो छा आहे, पर मां इम्तिहान नथो वठां ॾिसां। हज़रत साईं जन जे वालिद माजिद जो नालो हज़रत अब्दुल्ला आया। अब छा ॾिसूं, हज़रत अब्दुल्ला। साईं जन जे अम्मा साईं जो नालो अम्मा आमिना साईं। जो अबा अम्मा आमिना साईं। मां उन अम्मा साईं जे मज़ार ते बि वयुसि। मदीनतुल मुनव्वर खां रस्तो बदर जे पासे ॾांहुं थींदो करे अबवा हिकिड़ी जाइ आहे, जबलनि जो इलाइक़ो आहे, थोरो शहर आहे। अम्मा साईं जॾहिं इमामुल अंबिया साईं जन अम्मा साईं जे पेट मुबारक में आया त साईं जन जो अबो हज़रत अब्दुल्ला उहो दुनिया मां लाॾाणो करे वियो। अम्मा साईं जे पेट में साईं जन अबो वियो हलियो, अबो मदीनतुल मुनव्वर में दफ़न थी वियो। अम्मा साईं जन इमामुल अंबिया खे ॼणियो, पोइ त तव्हां आलमनि खां ॿुधो आहे त नंढड़े लाइ उतां जी रीत रस्म हूंदी हुई त ॿाहिराड़ी, हाणे ॾिस केॾी हवा लॻी पई आहे, पर जे तव्हां शहर में वेंदो जाइनि जो उन्हनि में होटल में एतिरी हवा कोन्हे। ईअं हिकिड़ा सरसब्ज़ इलाइक़ा पूरे अरब में हिकिड़ो ताइफ़ जो मैदान, ताइफ़ ॿुधो अथव, ताइफ़ जो इलाइक़ो सरसब्ज़ इलाइक़ो, ओॾो जो हिकिड़ो क़बीलो बनु साद, क़बीलो बनु साद। अक्सर करे उन्हनि जी औरतुनि जो इहो कमु हूंदो हो त सीज़न में शहर में ईंदियूं, नंढड़ा ॿार खणी उन्हनि जी पालना वञी उन थधे सुहिणे इलाइक़े में कंदियूं, ख़ुशबू हवादार इलाइक़े में कंदियूं। मको पाक पहाड़ी इलाइक़ो आहे, जबल जबल जबल, घोड़े पहाड़ बि आहे पर आब हवा भली, सरसब्ज़ इलाइक़ो बि आहे। बहरहाल इहे बि ॻाल्हियूं तव्हां ज़रूरु उलमा खां ॿुधियूं हूंदियूं। साईं जन खे जेकी घणो दाईअ सुहारीअ साईं जन खे निपायो, उन दाईअ सुहारीअ जो नालो आहे अम्मा दाई हलीमा साईं। अम्मा आमिना साईं जॾहिं वापसि, किसो तमामु वॾो, वापसि आई अम्मा साईं खे 6 सालनि में वापसि अची साईं जन जे हवाले कई अम्मा साईं जी। अम्मा साईं पंहिंजे बच्चे असांजे इमामुल अंबिया मोहम्मद करीम जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन खे वठी पंहिंजे छा चवंदा हो पेके
बेका अम्मा साइण हुई मदीनतुल मुनव्वर जे पासे ओॾे अम्मा साइण ऐं हज़रत अब्दुल्ला जी वफ़ात बि ओॾे अम्मा साइण इमामुल अंबिया खे नंढड़े खे 6 सालनि जेके वठी ओॾे पंहिंजे बेकनि जे पासे रही वई अम्मा साइण अलाह जी कुदरत आहे जॾहिं उतां वापसी थी त ओने अबवा वारी जॻह ते अम्मा साइण जी तकलीफ़ वधी वई बुखार थी पियो तकलीफ़ शिदत इख्तियार करे वई अम्मा साइण दौरान सफ़र उते वफ़ात करे वई साईं जन नंढड़ा काफ़िलो गॾु हुयो उन सां साईं जन जी वापसी अम्मा साइण जी मदीने पाक खां थिए पई उते वफ़ात थी वई जबल आहे पहाड़ी हेठि इलाइक़ो हो उन जाइ ते पाणी वाणी जबलनि जो घणो थींदो तंहिंजे करे अम्मा साइण जी मज़ार मुबारक मथे जबल ते नंढो चङो वॾो जबल आहे मां उन ते चढ़ी वियुमि अम्मा साइण जे क़बर मुबारक जी उते ज़ियारत करे आयुसि बहरहाल अम्मा साइण जी मज़ार मुबारक मथे मथां ई थी जबल ते ॾिसो तमामु वॾो साईं जन वापसि आया हाणे वापसि वरी मक्कतुल मुकर्रम अम्मा साइण बि उते वई रोंदा कहिड़ी बि हाल में साईं जन ते रिवायत में ईंदो आहे त पोइ जॾहिं साईं जन इमामुल अंबिया साईं जन आया मक्कतुल मुकर्रम खां वरी मदीनतुल मुनव्वर सफ़र कंहिं सफ़र में साईं जन इन रस्ते सां आया पोइ रिवायत में साहब इशारो फरमाए थो त असां बि साईं जन सां हुयासीं पोइ साईं जन पंहिंजे अमड़ साइण जे मज़ार ते हलिया ज़ियारत बि कयूं पोइ साईं जन उते कुझु वेठा बि सही उहो वक़्तु जो साईं जन 6 सालनि जा वरी साईं जन जो नुबुवत जो ताज आयल आहे मक्कतुल मुकर्रम फतह थी वियो आहे हाणे साईं इन सफ़र में वरी उन रस्ते सां अचनि था पोइ साहिब सुवारा फरमाइनि था त साईं जन ॾाढो साईं जन ते गिरियो तारी थियो ॾाढो साईं जन रुना अम्मा साईं जे मज़ार वटि साहिब फरमाइनि था असां बि रुनासीं साईं जन रोअण अखियुनि मां पाणी आणणु उन में जज़ा फज़ा न हुजे गिरेबान मुंहुं मथे खे चंबा न हणजनि कपिड़ा वग़ैरह न फाड़जनि बाक़ी दिलि ते असरु थींदो आहे तंहिंजे करे उहा दिलि अखियुनि वारा ॻोढ़ा आणींदी आहे रोअण इन जे करे इन रोअण जी मनो कोन्हे इन रोअण में घटि वधि ॻाल्हाइणु पिटणु पारा तकड़णु पार कढी ॾाढा रोअणु इहो मनो आहे इहा मां ॿुधायमि तव्हांखे साहिब फरमाइनि था त इन जाइ तो गुज़र थियो त साईं जन पंहिंजे अमड़ साइण जी क़बर ते बि विया काफ़ी रुना असां बि रुनासीं साईं जन सां इहा यतीमी ज़िंदगी हुई बसि पोइ इमामुल अंबिया साईं जन हाणे हिन किताबनि जे अंदरि मुख़्तलिफ़ रिवायतूं त रबीउल अव्वल जे महीने में ॼाया जॾहिं ॼाया त उहो बैतुल्ला मको पाक जाते आहे बैतुल्ला आहे उन बैतुल्ला जे हिन पासे ॾांहुं सफ़ा मरवो ओवारी हिन खुलाए वई सफ़ा मरवो उन सफ़ा मरवे जे ॿाहिरे पासे ॾांहुं वॾो हाणे पधर आहे अॻे इहो बि शहर हो अॻे पुराणे वक़्त में शहर खां पोइ वरी उनखे काकूस बणाए छॾिया पोइ इहे किताबनि में ईंदो आहे त अबू जहल वारनि जा घर बि इन इलाइक़े में हुया जंहिं जाइ ते हिननि लेट्रिनूं ठाराए छॾियूं उन जाइ उन घरनि खां अॻियां रोड आहे हिकिड़ो वॾो उन जे पाड़ में हिकिड़ी जॻह आहे उन जॻह जे लाइ चयो वियो आहे त इहा आहे मौलिद नबी इमामुल अंबिया साईं जन जे ॼमण वारी जाइ मां अलाह ख़ुदा थो घुरां त जीअं मूंखे अलाह ताला ज़ियारत नसीब कई आहे तव्हां बि सभिनी कलमे पढ़ंदड़नि खे उन जाइ जी बि ज़ियारत फरमायो जंहिं जाइ ते असांजो इमाम काइनात इमामुल अंबिया सरताजुल अंबिया हा न ख़तमुर रसूल जो ताज पाईंदड़ हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा साईं जन जाया जंहिं जाइ ते जाया उहा जाइ अञा ताईं महफ़ूज़ आहे उहा जाइ त इहा जाइ आहे जिते इमामुल अंबिया साईं जन जो घर मुबारक जिते साईं जन जाया रिवायत में ईंदो आहे जॾहिं अम्मा साइण उहो त हाणे मौलाना बि कंहिं तव्हांखे शायदि ॿुधायो पिए तक़रीर में मां हिन जी मौलाना जी तक़रीर न ॿुधमि आवाज़ न पियो अचे ईअं रिवायत में ईंदो आहे अम्मा आमना साइण फरमाए थी जॾहिं मुस्तफ़ा मुंहिंजे पेट में आया बसि ॾुख इन ॻाल्हि जो थींदो आहे त ॻाल्हि असांजा दोस्त सम्झण जे लाइ तयारु न हूंदा इन ॻाल्हि जो ॾुख थींदो आहे जेको चवे थो त नबी ॼायो नाहे नबी आयो इहो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पूरे खानदान जो इनकार थो करे जेको चवे थो न नबी आयो अमन नबी ॼायो न आहे जे नबी ॼायो न आहे त मां आमना कंहिंजी अम्मा आहियां नबी ॼायो न आहे त हज़रत अब्दुल्ला कंहिंजो अबो आहे नबी ॼायो न आहे त जेको ॿुधायूं त क़बर मुबारक मां आमना कंहिंजी आहे नबी ॼायो न आहे त ॾेढ लाइ कीअं न अम्मा दाई हलीमा जे घर ॾे वियो कीअं उन गोद में पालियो इहे सभई ॻाल्हियूं इहे माण्हू जाहिल उन जे करे उहो ॾिसंदा आहिनि त ईअं कंदा त हिननि ते कुझु असरु पवंदो असांजा दोस्त हिकिड़ा ईअं कंदा आहिनि हिकिड़ा वरी अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदा आहिनि हुसैन साईं जूं ॻाल्हियूं करे त तव्हां त इहो हुसैन सां प्यारु सभिनी मोकिलंदो आहे जंहिंजो हुसैन सां प्यारु न आहे त उनजो छा बचो अब जंहिंजो हुसैन साईं सां प्यारु न आहे उनजो छा बचो जेको मुस्तफ़ा सां सचो न आहे उनजो छा बचो उहो त काफ़िर
कोन काफ़िर आहे पर पोइ बि असांजा दोस्त कंहिंखे इन्हनि खे फुरण जे लाइ अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदा आहिनि त हिन खे ॾिसां त काथे असरु पवंदो। इहो क़ुर वक़्त में ॿुधाईंदा आहिनि त भई हमरा पे करबला जो वाक़ियो कयो त माण्हुनि खे कुझु बि न थियो। पश्तो जे इलाइक़े में वॾा पठाणनि में ॻाल्हि कंदा आहिनि ईअं बि न करणु खपे, कंहिं क़ौम जो नालो न खणणु खपे, सुठी शइ आहे। छो त सभिनी क़ौमुनि में अलाह ताला जा हीरा पैदा थियल, सभिनी क़ौमुनि में अलाह साईं हीरा पैदा कया, तंहिंजे करे का क़ौम कंहिंखां घटि कान्हे। पर ॿुधाईंदा आहिनि हर कंहिंजी तबियतूं, पोइ भई हुन ॾाढियूं हेॾो वॾो कोशिशूं कयूं पर उहो रुना कोन। हेठि सोचे सोचे चई आख़िर ॻाल्हि कहिड़ी आहे। पछाड़ी चई त पाणी बंदि थियो, हेॾियूं तकलीफ़ूं कंहिं कुझु कोन कयो। ऐं पछाड़ी चई त वॾे में वॾो ज़ुल्म इहो थियो जो हुसैन साईं जी नस्वार बंदि कई हुई, ऐं बसि अमरावती पिया हो गई नस्वार ॾींदड़ कना। हाणे असांजो ॾिठो त मार इहा ॻाल्हि कंदी त वॾी असां वटि ईअं घेरी विया। असुलु ॻाल्हि खे सम्झण जे लाइ असां तयारु। अलाह दुआ थो कयां त अलाह ताला शल तव्हां इहो असांखे सम्झ अता फरमाए। इमाम अल-अंबिया असांजी अम्मा साईं अम्मा आमना फरमाए थी मुस्तफ़ा मां शादी कई हज़रत अब्दुल्ला सां। हज़रत अब्दुल्ला शादीअ खां पोइ कुझु वक़्तु मूंसां रहिया। कुझु वक़्तु रहण खां पोइ इमाम अल-अंबिया साईं जो मुंहिंजे बदन दर में आया, मूंखे हमल थियो। साईं जन कंहिं कम सां ॾाढे साईं मोकिलियो, ओड़े विया वापार जे इरादे सां मदीनतुल मुनव्वरा में साईं जन जी वफ़ात थी वई। साईं जन जी अबे साईं जी अबो साईं वियो हलियो यतीम थी जाया, पर जाया आया न जाया इमाम अल-अंबिया। अम्मा साईं फरमाए थी त जॾहिं इमाम अल-अंबिया मुंहिंजे पेट में हुया त मां हीअं हलंदी हुअमि त मके जी पथरीली ज़मीन मुंहिंजे पेरनि जे आॾो मेण वांगुरु कप वांगुरु नरम थींदी। मां हैरान थींदी हुअसि त ईअं छो। मूंखे आवाज़ ॿुधण में ईंदा जे मोरे अब्दुल महबूब साहिब तव्हांखे ॿुधाए पियो आवाज़ ईंदो त बुशरा लकी या आमिना आमिना तोखे मुबारक हुजे, तुंहिंजो पेट में जेको बच्चो आहे सैयदुल अव्वलीन वल आखिरीन अॻिले पोयनि जो सरदार थी। आमिना जॾहिं हिन बच्चे खे ॼाणी त हिन जो नालो रखिजां मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अम्मा साईं फरमाए थी त मके जेकॾहिं तव्हांजो जबल जो कंहिं इलाइक़े में वञणु थियूं था खूह तव्हां ॾिसो ओ हीअं नज़र करे ॾिसंदो पाणीअ जा तजला पिया नज़र ईंदा, एॾो जबल जे इलाइक़े में हेठि हूंदो। अम्मा साईं फरमाए थी त ॾाढी तकलीफ़ औरतुनि खे बि थींदी पाणी कढणु छिकणु, पर जॾहिं मां ईंदी हुअमि खूह जे मथां त पाणी छोली ॾींदो किनारनि ते ईंदो, मां भरींदी हुअसि। उन औरतूं ॿियूं बि इन मां फ़ाइदो वठंदियूं, उहे बि भरे वठंदियूं। छो त मुंहिंजे पेट में बच्चो अहिड़ो जंहिंजी बरकत इहा आहे। अम्मा साईं फरमाए थी आवाज़ ईंदा त बुशरा लकी या आमिना ॾिसंदी हुअमि त कंहिं सॾु कयो बुशरा लकी या आमिना माना छा मुबारक हुजे तोखे हे आमिना। अचानक जो ईअं आवाज़ थींदो त आमिना तोखे मुबारक हुजे। अम्मा साईं फरमाए पर आवाज़ ॾींदड़ नज़र थो कोन हो। गौर कंदी हुअमि त ईअं महसूसु थींदो त वणनि मां या पथरनि मां आवाज़ थो अचे आमिना तोखे मुबारक हुजे तुंहिंजे पेट में अहिड़ो बच्चो आहे। अम्मा साईं फरमाए थी जॾहिं साईं जन जाया त साईं जन जी अशहद आमुर मथे साईं जन जाया त ईअं महसूसु थियो ॼण सजदे में पिया। साईं जन जाया ईअं हिकिड़ो नूरानी तजल्लो थियो जीअं कॾहिं कॾहिं तव्हां खिवण जो तेज़ स्पीड वारो तजलो ॾिठो हूंदो। अम्मा साईं फरमाए थी हीअं जो तजलो थियो त हीअं मां जो निहारियमि मूंखे शाम जो मालात नज़र आयो। शाम जो मालात हिते जो केॾे वेठा आहियूं असां हितां जो साईं खे हीअं टार्च तव्हां हणो ऐं तव्हांखे साईं खे जा मासूम छा जो मुनारो सखर वारो नज़र अचे या अहिड़ो तेज़ रोशनी थी वञे जो तव्हां ॾिसी वठो त इहा ॻाल्हि अजब जहिड़ी आहे। अम्मा साईं फरमाए थी जॾहिं जाया त ईअं नूरानी तजल्लो जो थियो त मूंखे शाम जो मालातूं नज़र आयूं। शाम जो महलातुनि जे ॾेखारण जो मक़सदु छा बुज़ुर्गनि घणो कुझु लिखियो आहे। केरे लिखियो आहे त इहो अम्मा साईं खे दिलजाए ॾिनी वई त जेको बच्चो तो अॼु ॼणियो आहे इहो मामूली न थी। इन्हनि महलातुनि जो बि इहे बि सभु हिन जे कंट्रोल में कुवत में हूंदी। इहे वॾा वॾा बि हिन जे माताहत थींदे तुंहिंजो बच्चो एॾो भाॻनि वारो आयो थी। ॿियनि ईअं बि लिखियो आहे त हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जॾहिं बैतुल्ला जी तामीर हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम सां गॾिजी कई पोइ दुआ घुरियो अल्लाह हाणे बैतुल्ला त तामीर कयोसीं, हाणे माण्हुनि जे दिलनि में बैतुल्ला जी इज़त अहमियत ॾे, माण्हुनि खे आण त बैतुल्ला जी इज़त ॾे अचनि ऐं बैतुल्ला जी माना ज़ियारत कनि। ऐं उन खां पोइ हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम दुआ घुरी त रब हाणे मुंहिंजी हयात त अलाए केतिरी पर मुंहिंजे ख़ानदान मां को अहिड़ो पैदा करे जेको बैतुल्ला जो रखवारो बणिजी वञे, बैतुल्ला जी पूरी इज़त ऐं अज़मत खे महफ़ूज़ रखे।
ربنا وبعث فيهم رسولا منهم يتلو عليهم آياتك البنية قرآن پاک اور یہ دعا حضرت ابراہیم علیہ السلام کوئی جو حضرت ابراہیم علیہ السلام جی قبر شام میں ہوئی سائیں جی جایا نورانی تجلو تھو سدو قبر ابراہیم علیہ السلام جی تے ابراہیم جی کی دعا گھری جو کعبۃ اللہ کے سنبھالن واری ہستی مکے میں پیدا تھی وئی इहो इमाम الانبیاء साईं जन बहरहाल ॼमण खां इनकार करणु साईं जन जे पूरे खानदान जो इनकार आहे जेकॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जाया न आहिनि त मां ॿुधायमि त अम्मा आमिना कंहिंजी अम्मा चइबी अबू अब्दुल्ला कीअं चइबो ॾाॾो अब्दुल मुतलिब कीअं चइबो सौट हज़रत अली कीअं चइबो अम्मा फातिमा न्याणी कीअं थींदी अब जेको ॼायो न आहे उनजो ॼमंदो न पाण में न ॼणींदो इहे मामला सॼो खानदान जो माण्हू इनकार थो करे मां अलाह खां दुआ थो कयां त अलाह ताला इन सवलाईअ सां तव्हांखे इहे ॻाल्हियूं सम्झण जी तौफ़ीक़ अता फरमाए मां पंहिंजी दिलादारी अॻे बि तव्हांखे ॾसियो अथमि त न कंदो आहियां पर ॻाल्हियूं मोटियूं ज़रूरु कंदो आहियां उहे ॻाल्हियूं कॾहिं कॾहिं कोड़ियूं बि हूंदियूं आहिनि पर उहे हूंदियूं फ़ाइदे वारियूं ॿियो हाणे मुंहिंजो मक़सदु तव्हां में कोई कोन्हे त मूंखे सुभाणे तव्हां हितां को धणु बकरनि जो काहे ॾियो हिन केरु दिलि बि नथो पियो हलो मुश्किल आहे बाबा जी सही तरीक़े हिकु ॼणे जे लाइ को तयारु कोन्हे इहा जुदारी ॻाल्हि आहे न चोरी काहे उहा जुदारी ॻाल्हि आहे बहरहाल मां अलाह ताला खां दुआ थो कयां त अलाह ताला तव्हां असांखे ईमान जी सलामती ॾिसी फरमाए उहो मुंहिंजा हंधा मुंहिंजा भाउ सच इहो आहे अॼोको दौरु अहिड़ो थी वियो आहे तव्हां त ॾिठो हूंदो मोबाइल में केॾो गंद हले थो उन सां गॾु मोबाइलनि में अलाह खे माफ़ नथो कयो वञे मोबाइलनि में हाणे हिकिड़ो बदबख़्त कमीनो पैदा थियो आहे उहो नबी साईं खे नाला खणी ॻाल्हियूं इन मोबाइलनि में सभु कुझु थी थो वञे असां मुस्लमान करे कुझु कोन था सघूं पाण में हिक ॿिए सां विढ़िया पिया आहियूं को कहिड़ी ॻाल्हि थो करे को कहिड़ी ॻाल्हि थो करे ओ आशिक़ रसूल सॾाइण वारा थोरो त केरु उथे थोरो त उथे त इन कमीने जी को ज़बान त कटे तोखे देवबंदी नथो वणे त नबीअ जो गुस्ताख आहे नबीअ जो गुस्ताख कीअं थी चवंदो आहे त नबीअ जी इज़त पंहिंजे वॾे भाउ वांगुरु गुस्ताखी इहा त वॾे भाउ वांगुरु हे जेको नाला खणी बेग़ैरत ॻाल्हियूं था ॾियनि तोखे हुननि जी परवाह न इहो छा ईमान मां अलाह दुआ थो कयां त अलाह तव्हां असांखे पाण में एको प्यार मोहबत नसीब फरमाए मां तव्हांखे ॿिए जॻह हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां हिकिड़ा असां में सुन्ननि में वरी ॿ तबका हिकिड़ा देवबंदी हिकिड़ा बरेलवी हिकिड़ा सुन्नी हिकिड़ा शिया वरी सुन्ननि में ॿ तबका हिकिड़ा देवबंदी हिकिड़ा बरेलवी है न शिया त ठीकु आहे उहे परे थिया उन्हनि जो मरण ॼमण खां वठी मरण ताईं सॼो मामिलो ॿियो ॼमण खां वठी मरण ताईं उन्हनि जो सॼो मज़हब ई जुदारो आहे देवबंदी ऐं बरेलवी त हिकु ई मज़हब आहे देवबंदीअ खां पुछ त बाबा पटको छो रखियो तूं ॿधो थी चए रसूलुल्लाह जी सुन्नत आहे देवबंदीअ खां पुछ त तूं ॾाढ़ी छो रखी आहे चए रसूलुल्लाह जी सुन्नत आहे बरेलीअ खां पुछ त मिठा साईं तूं ॿुधाए त अॼु इहो पटको छो रखियो थी चवंदो रसूलुल्लाह जी सुन्नत आहे ॾाढ़ी छो रखी थी रसूलुल्लाह जी सुन्नत आहे ॾंदड़ छो रखियो थी रसूलुल्लाह जी सुन्नत आहे अब तूं निमाज़ छो थो पढ़े रसूलुल्लाह जो हुकुम आहे अब हे भाईचारो जलसा रसूलुल्लाह जी तारीफ़ त कयो तूं बि तारीफ़ करे मां बि तारीफ़ कयां तोखे बि ॾाढ़ी मूंखे बि ॾाढ़ी तोखे बि पटको मूंखे बि पटको इख़्तिलाफ़ कहिड़ी शइ जो आहे जैसे हे चवे तो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के ताकत कोन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम और तू छा तो चए अल्लाह सब कुछ ॾेई छॾियो त हाणे मर्ज़ी अथसि उन जी रसूल जी मर्ज़ी आहे हाणे अलाह जी मर्ज़ी न आहे अलाह सभु कुझु इख़्तिलाफ़ इन ॻाल्हि ते आहे जे रसूल खे साईं चवनि त आलिमुल ग़ैब न आहे ग़ैब जो ॼाण न अथसि जे रसूल खे साईं इंसान था चवनि नूर नथा मञनि इख़्तिलाफ़ इन ॻाल्हि ते कयो थी पर नूर तूं ई खणी साबित कर माण्हुनि खे सम्झाईंदा अब हे ॾिसंदा मेणबत्ती भरियल आहे न मेणबत्ती अब हिकिड़ी आहे इहा मेणबत्तीअ मां 100 बत्ती ॿारे वञ त मेणबत्तीअ में फ़र्क़ु पवंदो तव्हांखां पुछां त मेणबत्तीअ में फ़र्क़ु पवंदो हिकिड़ी बत्ती में 100 बत्ती ॿारे वञो त न पवंदो उहो चवंदा आहिनि त अलाह जे नूर मां नबी साईं बि ईअं निकितल आहे अलाह जे नूर में कमी न ईंदी देवबंदी चवंदा आहिनि अलाह जे नूर मां का शइ न निकिरंदी बरेली चए थो त नबी साईं अलाह जे नूर मां निकितो आहे पर जे अलाह जो मञा थो तुंहिंजी ॻाल्हि अलाह जे नूर मां निकितो आहे त इहो टुकड़ो जेको निकितो आहे इहो इंसान आहे या इहो अलाह वारो ई नूर आहे जे अलाह वारो नूर आहे त अलाह थो चए त लैस का मिसली शइ मुंहिंजे मिसल का शइ कान्हे हे त टुकड़ो थोरे नंढो हूंदो तॾहिं आहे त हुनजो न ॻाल्हि सम्झ में अचे थी अलाए न जेकॾहिं तव्हां कंहिं पत्थर खे खणो या सोन जे खे खणो मुंडीअ खे खणो उन मुंडीअ खे ॿ टे टुकड़ा कयो हिकिड़ो नंढिड़ो टुकड़ो परे करे रखो ॿी मुंडी सलामत रखो इहो नंढिड़ो टुकड़ो त उन सोन जो आहे उहो त उन जहिड़ो ई आहे न की न उन जहिड़ो न आहे उन जहिड़ो आहे
उन जहिड़ो आहे त पोइ अलाह थो चए त लैस कमिस्ली शयुनि मुंहिंजो मिसल का शइ न आहे अलाह थो चए त लमी लिद वलम यूलद मां अलाह कंहिंजो पैदाश न आहियां मुंहुं को पैदा न थियो आहे मां बि कंहिं न मां बि न ॼाओ आहे मुंहुं बि कोन ॼमंदो जेकॾहिं तूं बत्ती कढे थो त इहा बत्ती तेरे मां कढे थो अलाह थो चए त मुंहुं का शइ न निकिती मां बि कंहिं मुंहुं न निकितो पोइ हे छा मसइलो इख़्तिलाफ़ ॿिन्हिनि ॻाल्हियुनि ते आहे पर इहे ॻाल्हियूं बि तॾहिं आहिनि जॾहिं कुझु पेट जो मसइलो बाक़ी जेकॾहिं अचिबो त पोइ का ॻाल्हि बि कोन्हे असांजो क़ुर पाक हिकु असांजो नबी मोहम्मद करीम हिकु असांजो काबतुल्लाह हिकु असांजो अल्लाह हिकु असांजो रोज़ो नमाज़ देवबंदियुनि बिरेलियुनि जो साॻियो कोई फ़र्क़ु कोन्हे कोई बि फ़र्क़ु कोन्हे हाणे आहे फ़र्क़ु पेट जो त पेट घणो काॾो पालबो बि हे काॾा उॾींदा थी विया पैसा हा न बिरेली जो बाबा घोड़े टेबलूं भरे छॾींदा हा न पोइ जेकॾहिं टेबल भरिजी मूंखे बि लॻे त मां बि इंसान आहियां मुंहिंजे आरो जेके शहीद मुंहिंजी दिलि में चवंदी त पैसनि जो मालिक थिया मसइलो इहो न त जेकॾहिं थोरो गहराए में वेंदो हलो कंहिं त पीरनि फ़क़ीरनि खे कुझु न वञींदा अचो मां ॾिसां त भला तव्हां केतिरो था वञो तव्हां वटि को पीर बुज़ुर्ग आहे मां भला पराओ नालो न खणा मां पंजनि जा नाला खणा असांजा बुज़ुर्ग हज़रत साईं तव्हांजे पाड़े में हज़रत साईं हमादुल्लाह हारे जवे अलाह ताला हुननि जी क़बरुनि जे मथां किरोड़ा रम जा मींहं नाज़िल फरमाए इहे ख़लीफ़ा हज़रत अमरोटी साईं जा अलाह ताला हुननि जी क़बरुनि जे मथां बि किरोड़ा रम जा मींहं नाज़िल फरमाए इहे बुज़ुर्ग जो पया आहिनि क़बरुनि में तव्हां ॾिसी आया हुआ अलाए कोन हज़रत हमादुल्लाह जी क़बर मुबारक ॾिठी अथव अलाए कोन हज़रत अमरोटी जी क़बर ॾिठी अथव अलाए कोन ॾिठी अथव इहे पथर ते पिया आहिनि जवान सुता पिया न को कुबो आहे न को बंगलो ठहियलु आहे न को टाइलियूं वग़ैरह कुझु कोन्हे अलाह जे हवाले पिया भला मां तव्हां खां पुछां थो त बिरेलनि जो को बुज़ुर्ग फौत थी वञे हा मुंहिंजे हिन पिट विट न अथव मथां जो त पिटे पियो न पंहिंजी मौत जे करे को फौत थी वञे पोइ उन बुज़ुर्ग तव्हांजे बिरेलनि जे बुज़ुर्ग जी क़बर मलाइका खोटींदा आहिनि या तव्हां खोटींदा इहो थोरो पुछो ऐं पाण बि पचायो त उन्हनि जी क़बर कहिड़ो बि खोटींदो बुज़ुर्गनि जी इहा ॻाल्हि थोरो गौर सां ॿुधो बुज़ुर्ग बिरेलनि जो हुजे देवबंदियुनि जो हुजे क़बर खोटण वारा माण्हू हूंदा माण्हू बि के ॾाड़ीअ वारा के बेॾाड़िया के निमाज़ी के बेनिमाज़ी भाई इहे कॾहिं त सभई अचे बुज़ुर्ग जी क़बर निमाज़ी खोटींदा पटकनि वारा न उहे खोटींदा ॿिन्ही जी क़बर पोइ देवबंदी बि पंहिंजे क़बर में बुज़ुर्ग मुर्शिद खे पूरींदा बिरेलवी बि पंहिंजे मुर्शिद खे क़बर में पूरींदा पोइ खणी एहतियात कंदव तव्हांजी मर्ज़ी बाक़ी मां त सम्झां थो त जीअं बिरेलवी क़बर खे मज़बूत कंदा जीअं देवबंदी कंदा आहिनि तीअं बिरेलवी बि कंदा की न ईअं न कंदा आहिनि देवबंदी त यार सचा क़बर खे ज़ोर सां लताड़ींदा आहिनि छो लताड़ींदा आहिनि त मतां राति जो का बारिश अची वञे पोइ वाटर भॼी पवे मतां साईं जी क़बर में पाणी अची वञे देवबंदियुनि जो इहो अक़ीदो आहे भला मतां राति जो को पाणी वञी पवे त क़बर वहिजी वञे पाणी क़बर में वञे भला बिरेलनि जो अक़ीदो कहिड़ो आहे उहे छो लताड़ींदा आहिनि या त चओ त असां बि तव्हां वांगुरु अक़ीदो रखूं था त वाकई मतां मींहुं राति पवे ऐं बुज़ुर्ग जे क़बर में पाणी अची वञे कंहिंजे करे कोशिशि इहे कंदा ॻाल्हियूं त उहे आहिनि जेके मां चवां अलाह ताला खां दुआ थो कयां त अलाह ताला सम्झण जी तौफ़ीक़ अता फरमाए कुझु ॾींहंनि खां पोइ क़बर खे ज़ोर सां लताड़ियोसीं जेकॾहिं कंहिं क़ब्रिस्तान में पूरे आया आहियूं त क़ब्रिस्तान झंग में आहे राति जो माण्हू क़ब्रिस्तान ॾे कोन वेंदो आहे भउ थींदो आहे त मतां को जानवर को जिन को हेॾे क़ब्रिस्तान मां अचे मूंखे वठे तंहिंजे करे बिरेलवी बि कोशिशि इहा ई कंदा आहिनि त राति जो न वेंदा आहिनि देवबंदी बि कोशिशि कंदा आहिनि त क़ब्रिस्तान में न वञनि हालांकि देवबंदियुनि जो अक़ीदो आहे त इहे जिन में न कुझु बि न करे सघंदा बिरनि जो अक़ीदो आहे त माना पीर मूं का शइ कटियो बि न कटींदो त तव्हांजे पेट में तकलीफ़ थींदी मां जॾहिं घर ताईं न पुॼंदो त पेट तव्हांजा हलंदा पर इहा उन्हनि जो कर पर मां एतिरो ज़रूरु ॿुधाईंदुमि त बिरेलवी बि पंहिंजे वॾे खे पंहिंजे मुर्शिद खे उस्ताद खे हाफ़िज़ खे क़ारीअ खे मां सभिनी जे लाइ दुआ थो कयां त अलाह ताला ईमान सां सभिनी खे राहे पर न जेकॾहिं कंहिं बिरेलवी हज़रात जो मौत थी पए त ॾिसिजो त उहे बि क़बर खे पेरनि सां लताड़ींदा इन जे करे त मथां मींहुं पवे मथां वाटर भॼी पए पाणीअ सां क़बर भरिजी वञे ॿी लताड़ इन जे करे कंदा आहिनि त मथां राति जो को जानवर साईं जे क़बर खे कोटे बेहुरमती करे अब मां इहा ॻाल्हि ग़लति त नथो कयां तेॾी महिल त तव्हांजी ॻाल्हि में असां वांगुरु वहाबिज़म चढ़ियल आहे तेॾी महिल त तव्हांजो अक़ीदो बि इहो आहे त राति साईं मथां जानवर खोटे त साईं पाण खे बचाए न सघंदो
तव्हांजो बि इहो अक़ीदो आहे त राति जो मतिलबु मींहुं पवे ऐं साईं जी क़बर भरिजी वञे पाणीअ खां साईं पाण खे बचाए न सघंदो हिते ॿई तुंहिंजो बि अक़ीदो इहो आहे त मुंहिंजो अक़ीदो बि इहो आहे बाक़ी 2-3 ॾींहंनि खां पोइ हे असांजो कलर आहे 2-3 ॾींहंनि खां पोइ टाइल लॻंदी बिरेलवी हज़रात जेके असां वटि टाइल ॿारनि जी क़बरुनि ते कोन्हनि हणण जी इजाज़त कान्हे बिरेलवी हज़रात वटि टाइल लॻंदी तमामु ऊचे क़िस्म जी लॻंदी क़बर तमामु भले नमूने जी ठाही वेंदी टाइल लॻी वई क़बर भली थी वई पोइ 8 ॾींहंनि खां पोइ मुरीद बीहंदो अचे पोइ मुर्शिद जी तारीफ़ कंदो त राति साईं मूंखे ख्वाब में आयो त तूं हीअं कर त हीअं थी पवंदो हे हीअं मसइलो हे मीअं मसइलो कल्ह चए पियो त पाण खे पाणीअ खां बचाए न सघंदो अॼु टाइल जे करे थो चवे हाणे साईं न्यावा ॾियणु शुरू कया हाणे टाइल जो लॻी वई हाणे मींहं जो ख़तरो बि घटि थी वियो जानवर जो खोटण जो ख़तरो घटि थी वियो तेॾी महिल थो चए त हाणे साईं पुॼाईंदा हाणे चए थो त देवबंदी पीर खे नथा वञो ॻाल्हि त तूं बि न पियो वञे तूं बि लताड़े पियो ख़बर लॻे हाणे फ़र्क़ु टाइल जो थियो हाणे इख़्तिलाफ़ थोरो टाइल जो थियो त क़बर ते टाइल हणिजे की न हणिजे पोइ त इहो इख़्तिलाफ़ कर न बाक़ी क़बर वारो पुॼाए थो नथो पुॼाए इहो तूं बि इख़्तिलाफ़ न कर न छो त पूर्ण महिल त तुंहिंजो अक़ीदो बि हो त मां इन करे लताड़िया थो त मथां जानवर राति जो कोटरे क़बर खे पूर्ण महिल मैयत खे तेॾी महिल तुंहिंजो इरादो अक़ीदो बि हो त मथां राति मींहुं पवे ऐं साईं जी क़बर पाणीअ सां भरिजी वञे तंहिंजे करे मिटीअ खे लताड़े पियो दॿाड़े पियो त मथां साईं जी क़बर काथो फेफी थी पए त राति पाणी वञे वॾो वरी ॿियो देवबंद अक़ीदो त तुंहिंजो उन जहिड़ो वध में वधि फ़र्क़ु वञे थो टाइल जो हा हाणे अचो त टाइल जे करे पीर खे मञिबो या पीर खे पंहिंजे अमलनि जे करे मञिबो अब टाइल जे करे देवबंदी कोन मञींदा हा न बुज़ुर्ग जे अमलनि जे करे मञींदा पोइ ईअं बि चवंदा त इहो बुज़ुर्ग जेको क़बर में सुतो पियो आहे इन जो मक़ाम अलाह वटि तमामु वॾो आहे पंहिंजनि खे वसियत बि ईअं कंदा त मूंखे बि इन बुज़ुर्ग वारे क़ब्रिस्तान में दफ़न कजो जीअं उन ते अलाह जी रहमत वसे थी मन मां गुनाहगार जे मथां उन जे सदके रहमत वसे देवबंदी ईअं चवंदा तूं अलाए कहिड़ियूं ॻाल्हियूं कंदो आहे त देवबंदी न मञींदा अलाह खां दुआ थो कयां इहो मां इन जे करे ॻाल्हियूं थो कयां त तव्हां थोरो सम्झ मां कमु वठंदव त उमेद आहे सम्झी वेंदव माना तकरीरूं आहे त घणा थी विया मूंखे बि किथे ॿिए हंधि वञिणो आहे शुरूआति कयां थो यादि रहीम बख़्श साहब अलाह ताला संदसि उमिरि इज़त में बरकत फरमाए हेतिरो ख़र्चु थो करे हेतिरो पैसा हेतिरो चांवर हेतिरो वॾे वॾो मामिलो इहो छाजे करे इहो आहे त मन अलाह राज़ी थी पए मन मुस्तफ़ा जी उम्मतीअ खे ते असरु थिए ऐं मां तव्हांजा हिन वॾी ॻाल्हि हिन में मां परेशान हुउमि त माण्हुनि खे मानी बि जलसे करण खां अॻु में खाराए छॾी है न हालांकि जलसे वारा ईअं न कंदा आहिनि उहे चवंदा आहिनि त सभु मानीअ जे करे माण्हू वेहंदा पछाड़ीअ ते पोइ वीचारा मजबूर वेठा हूंदा पर हाणे आया हूं त मानी त ठही वञो नी पर हिन त चयो त असां 3 बजे खां वठी मानी हलाए छॾीसीं तव्हां दिलि न घबराइजो जिन न खाधी आहे उन्हनि जे लाइ रखियल आहे जिन न खाधी आहे उन्हनि जे लाइ रखियल आहे बाक़ी माण्हू 3 बजे खां वठी मानी बि खाधी चइबो त हिन जे दिलि में बि इहा ॻाल्हि आहे त मन अलाह राज़ी थी पवे पोइ हिकिड़ो माण्हू मुस्लमान कंहिं राह रास्त ते अची वियो असांजा ठक लही पवंदा मां बि अलाह खां दुआ थो कयां त अलाह ताला छल तव्हां ई असांजे नेकिन खे क़बूल फरमाए तव्हां ई असांजे गुनाहनि खे माफ़ फरमाए इमामुल अंबिया जे दसियल नक्शे क़दम ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए हिन रबीउल अव्वल जे महीने में साईं जन जाया हा न तारीख़ कहिड़ीअ ते जाया इहा ख़बर इन ख़बर में इख़्तिलाफ़ आहे हिकिड़ी ख़बर में इख़्तिलाफ़ आहे हाणे कहिड़ी तारीख़ ते जलसो कयो होसीं थोरो तवजो कजो अथव अब फलाणो छा कहिड़ी तारीख़ ते कयो होसीं यार मूंखे यादि कोन्हे ईअं थींदो ॿियो अदा सुभाणे न हे जेको अचे थो सुभाणे न वेरी जुमो उहो साईं ऐलान पियो कयो अब जुमे ते छा थींदो चइबो जलसो आहे इहो अचे थो उहो जॾहिं जलसो थींदो त अॼु छा वञिबो जुमो जलसो थी वियो माना इन ते सभिनी जो इत्तिफ़ाक़ आहे त साईं जन दुनिया मां बुरको मटायो त उहा 22 रबीउल अव्वल जो ॾींहुं हो सूमर जो ॾींहुं हो ॻाल्हि सम्झ में अचे थी साईं जन दुनिया मां कॾहिं बाबा बुरको मटायो आहे ॻाल्हाए थोरो हा साईं जन त पर इहा त मञो था नी त साईं जन दुनिया मां बुरको मटायो हाणे इहो बिरेलवी हज़रात खां पुछो त उहो कहिड़े ॾींहं ते साईं जन दुनिया मां बुरको मटायो त बिरेली नंढे खां वॾो चवंदो त 12 रबीउल अव्वल अचण जे लाइ इख़्तिलाफ़ थी पियो त 12 ते जाया किन जो त 9 ते जाया किन 8 ते बि लिखियो थोरो तवजो किन 8 बि लिखियो 8 रबीउल अव्वल किन 9 रबीउल अव्वल मशहूर रिवायत 12 रबीउल अव्वल हे 3 ॻाल्हियूं अञा चौथी ॻाल्हि हिकिड़ी तव्हांखे ॿुधायां थो उहो बि तव्हांजे भिक में साईं मां अदबन साईं थो चवां साईं तव्हांजे भिक में साईं इंदड़ साहब बि आहे सुभाणे वञी उन खां पुछा कजो त हाजी इमदादुल्ला राति हीअ ॻाल्हि करे वियो साईं वाक़ई सच में साईं जन 9 ते जाया
8 ते जाया हो 3 ॻाल्हियूं करे वियो आहे 9 ते 8 ते ऐं प्लस 12 ते मशहूर रिवायत 12 पर उलमा जो माना इन ते सभिनी घणनि उलमा जो इन ते इत्तिफ़ाक़ त 9 रबीउल अव्वल ते इमाम नबी जाया मां ॻाल्हायां थो रिकॉर्ड में थिए थो है न 3 रिवायतूं चौथी भी हिकिड़ी रिवायत मुंहिंजी नज़र में आहे उहा ॿुधायां उहा रबीउल अव्वल में साईं जन जाया ई कोन साईं जन बुरको त रबीउल अव्वल में बुरको मटायो आहे 12 रबीउल अव्वल ते हाणे तव्हां जुलूस साईं जन जे वञण जे ख़ुशीअ में कंदव या साईं जन जे ॼमण जे ख़ुशीअ में कंदव इहो पाण फ़ैसिलो कजो सुभाणे पुछा करियो मां अहिड़ी लिकल छिकल ॻाल्हि नथो कयां त चओ साईं जन दुनिया में बाबा बुरको कॾहिं मटायो जेकॾहिं साईं जन बि फरमाइनि त 12 रबीउल अव्वल पोइ तव्हां साईं जन खां पुछो त साईं ॼमण जी ख़ुशी था कयूं जुलूस था कढूं या साईं जन जे वञण जी ख़ुशी था कयूं त साईं जन दुनिया में विया इहो वरी साईं को जवाबु वठिजो चौथी ॻाल्हि पे तव्हांखे ॿुधाइणु घुरियो बाबा पीराना पीर रहमतुल्लाह अलैह जो नालो छा आहे वरी चओ ॾाढा पीराना पीर रहमतुल्लाह अलैह सैयदना अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह उन पंहिंजे किताब में लिखियो आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 10 मुहर्रम ते जाया अब छा थो चवां उन पंहिंजे किताब में लिखियो आहे इहा ॻाल्हि में नोट करे साईं जन को पुछा करियो त पीराना पीर रहमतुल्लाह अलैह पंहिंजे किताब में लिखियो आहे त इमामुल अंबिया 10 मुहर्रम खे फज़ीलत अल्लाह इन जे करे ॾिनी आहे जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 10 मुहर्रम ते जाया हाणे पोइ तव्हां पीराना पीर जी ॻाल्हि खे मञो या साईं डर साहिब जी ॻाल्हि खे वञो या इमदादुल्लाह फुलपुर जी ॻाल्हि खे वञो त साईं जन जी वफ़ात त 12 रबीउल अव्वल ते थी आहे अचण में इख़्तिलाफ़ आहे मज़बूत रिवायत आहे 9 तारीख़ मशहूर रिवायत 12 जी बि आहे 8 जी बि आहे पीराना पीर रहमतुल्लाह सैयदना अब्दुल कादिर जीलानी चए थो त साईं जन 10 मुहर्रम खे फज़ीलत अल्लाह इन जे करे ॾिनी आहे जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 10 मुहर्रम ते जाया इहो वरी फ़ैसिलो पोइ मूंखे ॿिए घुमरे ॿुधाइजो त साईं जन छा फरमायो त इमदादुल्लाह ॻाल्हि ग़लति करे ॿियो अलाए सही करे उमेद आहे त इंशाअल्लाह मुंहिंजी ॻाल्हि ग़लति न हूंदी मां अव्हां जे ॻाल्हायां थो न अटकल कयां थो न तव्हांखे कंहिंखो नफ़रत थो ॼाणायां तव्हांखे नफ़रत ॼाणायां नफ़रत बि न ॼाणायां अटकल बि न कयमि साफ़ सिधी ॻाल्हि कई अथमि मां इहे 3 ॻाल्हियूं हिकिड़ी रिवायत में 8 तारीख़ जाया रबीउल अव्वल 2 तारीख़ में 9 तारीख़ रबीउल अव्वल जाया 3 माना 3 रिवायत में 12 रबीउल अव्वल जाया ऐं वञण में सभिनी देवबंदनि बिरेलिन शियनि जंहिंखे जो कुझु दुनिया में मुस्लमान पाण खे सॾाए थो उन जो अक़ीदो आहे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया में जॾहिं वफ़ात कई त उहो 12 रबीउल अव्वल पोइ पुछा कयो संजन को त हुन में त ॼमण में इख़्तिलाफ़ थी वियो वञण में त सभिनी जो इत्तिफ़ाक़ त ख़ुशी वञण जी कयूं था या ॼमण जी कयूं था जुलूस दौल धमामा इहे वञण जी ख़ुशी था कयो साईं जन जी जुदा थियण जी ख़ुशी था कयो अचण जी था कयो जुदा थियण जी कयो था इहो फ़ैसिलो तव्हांखे पाण करणो पवंदो त 12 रबीउल अव्वल जो जुलूस केॾो तव्हांजे लाइ अहम आहे त साईं जन दुनिया मां लाॾाणो कयो आहे तव्हां वॾा मिठाइयूं बि कयो शरबत बि कयो त साईं अॼु ख़ैर सां दुनिया मां लाॾाणो करींदा अॼोके ॾींहं ते जेकॾहिं अक़ीदे में इहा ॻाल्हि अची वेंदी त पोइ माण्हू कुफ़र कोन बचंदो मां अलाह खां दुआ थो कयां त अलाह ताला सां तव्हां जी असांखे ईमान जी सलामती नसीब फरमाए सैयदना अब्दुल कादिर जीलानी जी बि ॻाल्हि ॿुधायमि त पंहिंजे किताब में लिखियो अथई त 10 मुहर्रम खे फज़ीलत इन जे करे अलाह ॾिनी आहे त नबी साईं 10 मुहर्रम ते पैदा थिया वरी इहो जवाबु बि उन्हनि खां वठिजो हिकिड़ो दफ़ो मुस्तफ़ा साईं ते सलात सुहारी पढ़ो सभई अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला नबीना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि व अज़वाजिहि अजमईन बिरहमतिक या अरहमर राहिमीन अॻे बि मां खे शेर ॿुधायो त खातिमा